आउं अली हसन लाशारी सिंध टीवीअ खे 20 साल मुकमल थियण ते दिलि जे गहराइनि सां वाधायूं ॾियां थो, मुबारकूं ॾियां थो ऐं फ़ख़्रु कयां थो ॻाल्हि त सिंध टीवी सिंध वासियुनि जे लाइ, सिंध धरतीअ जे लाइ हर क़िस्म ते, हर जॻह ते उहा कहिड़ो बि मसइलो हुजे, कहिड़ी बि ॻाल्हि हुजे, हिकु आवाज़ थी उभारियो। उहो एंटरटेन हुजे, उहा का सोच फैलाइणी हुजे, कुझु बि सिंध टीवी निहायत ई अहम ऐं कलीदी इक़दार कयो आहे सिंधी मीडिया जी परवान में। ऐं मुंहिंजूं नेक तमन्नाऊं दुआऊं हमेशह हिन चैनल जे सथ लाइ ऐं सभिनी लाइ हूंदियूं। ऐं वधीक नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं हिन चैनल जे सभिनी माण्हुनि जे लाइ, उहा मैनेजमेंट हुजे या उहा मैनेजमेंट खां वठी हेठि लेवल ते हुजे, सभिनी पंहिंजे पाण में हिकु मल्हायो आहे, जफ़ाकशी कई आहे ऐं उन्हनि जी जेको आहे रिज़ल्ट अॼु इहा आहे त सिंध टीवी 20 सालनि खां बाद पंहिंजी परवान चढ़ी रही आहे। इंशाअल्लाह ईंदड़ कई सालनि ताईं अव्हां सां गॾु, अव्हां सां मतभेद में बिठी हूंदी। सिंध सलामत, साथ सलामत।